जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे वरी ॿुधाईंदसि त लोलो कीअं ठाहिजे। जाम ॼणनि मूंखां कमेंट में पुछियो आहे त असां खंड जो लोलो पचायूं, गुड़ विझूं या गुड़ ऐं खंड गॾु इस्तेमालु कयूं। जाम ॼणनि कमेंट में इहो बि पुछियो आहे त असांजो लोलो जेको आहे काफ़ी सख़्तु थी वेंदो आहे, त असां छा कयूं जो असांजो लोलो जेको आहे सुठो भुरकणो ठहे। त मां तव्हांखे अॼु हिकु हिकु करे सभु ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। लोलो ठाहिण लाइ खंड जो, गुड़ जो और उन सां गॾु गुड़ ऐं खंड ॿिन्ही जो इस्तेमालु करे सघिबो आहे। अगरि तव्हां 2.5 कोप अटो खणो था त उन ते 1 कोप खंड पवंदी। साॻे ई नमूने 2.5 कोप अटे ते असां हिते 200 खां 250 ग्राम गुड़ विझंदासीं। और अगर असां ॿई गॾु इस्तेमालु करे रहिया आहियूं त 1/2 कोप खंड विझंदासीं और 100 ग्राम खंड गुड़ विझंदासीं। 125 ग्राम खंड हूंदी और 100 ग्राम गुड़ हूंदो। इहा मेजरमेंट जेका आहे 2.5 कोप अटे जे हिसाब सां आहे। जेका बि मेजरमेंट जे लाइ तव्हां कप यूज़ कंदो उहो साॻियो ई यूज़ करिणो आहे असांखे। और जेॾी महिल असां हिनखे पुसाईंदासीं, चाहे खंड हुजे गुड़ हुजे, त उन में पाणी जो इस्तेमालु घटि में घटि करिणो आहे। हाणे मां तव्हांखे पुसाए बि ॿुधायां थी पई। खंड खणंदासीं, गुड़ खणंदासीं, 1/2 कोप खंड और 100 ग्राम खंड गुड़ आहे। इन में असां 1/2 खां बि घटि कोप पाणी विझंदासीं। इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। मिक्स करण खां पोइ असां इनखे कलाक खनि पुसाए रखंदासीं। साॻे ई नमूने गुड़ बि खणंदासीं असां। 200 ग्राम खनि गुड़ आहे, उन में थोरो सो पाणी विझंदासीं, थोरो मिक्स कंदासीं, इनखे पुसाए रखंदासीं। जाम ॼणनि इहो बि पुछियो आहे त पाणी जेको आहे थधो विझूं या गरम विझूं, त नॉर्मली थधो पाणी ई विझिबो आहे। जीअं असां इनखे पुसाए रखंदासीं त इन में चङी तरह ॻड़ी वेंदी आहे, चाहे खंड हुजे या गुड़ हुजे। पर अगरि असां वटि टाइम घटि आहे त असां इन में गरम पाणीअ जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं या इनखे हिकु बॉयल करे सघंदा आहियूं। वधीक असांखे इनखे जाम देरि बॉयल न करिणो आहे। चङी देरि बॉयल करण सां चाशनी थिक थी वेंदी, जंहिंसां लोला जेके आहिनि कड़क थींदा आहिनि। ॾिसो, मां इनखे नॉर्मल पाणीअ में पुसाए रखियो, कलाक में ही चङी तरह मेल्ट थी वियो आहे। इन खां पोइ इनखे छाणींदासीं, छाणे करे पोइ इनजो इस्तेमालु कंदासीं। साॻे नमूने जेका खंड ऐं गुड़ खे बि पुसाए रखियो, उहे बि ॻरी विया आहिनि। त काई बि चाशनी ठहण खां पोइ उनखे छाणिणो आहे, पोइ उनजो इस्तेमालु करिणो आहे। हाणे मां तव्हांखे खंड जो बि ॿुधाए रही आहियां। खंड खणंदासीं, उन में विझंदासीं थोरो सो पाणी, इनखे बि पुसाए रखंदासीं। जीअं खंड ॻरी वेंदी त इनखे असां छाणे करे इस्तेमालु कंदासीं। अहिड़े नमूने 3 चाशनियूं ठाहे सघंदा आहियूं असां। उन खां पोइ अटो ॻोइण जो तरीक़ो साॻियो ई हूंदो आहे। हिकु दफ़ो अगरि चाशनी तयारु थी वई आहे त चाशनी खे छाणे करे इन खां पोइ असां इनजो इस्तेमालु करे असां अटो ॻोहींदासीं। हाणे खणंदासीं हिकिड़ो बासण, जंहिंमें खणंदासीं असां अटो। साॻे ई कप जो इस्तेमालु करे मां हिते 2.5 कोप अटो विधो आहे। इन में विझंदासीं असां इलायची पाउडर या नंढो फोटो खणी करे, 3-4 नंढा फोटा खणी उनखे कुटे करे उहो विझणो आहे। 1/2 कोप असां तेल खणंदासीं। तेल सॼो हिकु महिल न आहे विझणो, 2 दफ़ा अधु करे विझंदासीं। चङी तरह मिक्स करिणो आहे। हाणे जेको बचियल तेल आहे अञा उहो बि विझंदासीं। तव्हां चाहियो त हिते सचे गिह जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। तेल विझी ॾिसो, इन तरह मुट्ठी बंदि करे ॾिसंदासीं। अगरि मुट्ठी ॿधिजे थी मतिलबु तेल जी क्वांटिटी बराबरि आहे। कॾहिं कॾहिं इहो घटि लॻंदी आहे त तव्हां 1-2 चमचो ॿियो बि विझिजो। पर ही मुट्ठी ॿधिजे थी लड्डू वांगुरु, मतिलबु तेल बराबरि आहे। हाणे जेका असां चाशनी ठाहे रखी हुईसीं उहा हाणे असां इन में विझंदासीं। त इहा सॼी हिकु महिल न आहे विझणी, असांखे थोरो थोरो करे विझंदासीं। असांखे छाकाणि त सख़्तु अटो ठाहिणो आहे। फुल्के, कोकीअ या पुरीअ जो अटो जेको हूंदो आहे उन खां बि सख़्तु अटो ॻोइणो आहे। घटि में घटि चाशनीअ जो इस्तेमालु करे कंदासीं।
थोरो थोरो विझंदासीं और चङी तरह मिक्स कंदा रहंदासीं जेसिताईं इहो ॿधिजे। जेका मां माप ॿुधाई आहे उन मां लॻभॻि इहो चाशनी हिन में पूरी थी वेंदी। 1 या 2 चमचो बचंदी जेका असां पोइ पूॼा में यूज़ कंदा आहियूं। इहा पूॼा कीअं कजे थधिड़ीअ जी उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु ॾिसिजो। थधिड़ीअ जी कथा, अखड़ियूं पूॼन कीअं कजे सभु मां उन में विधो आहे। ॾिसो अटो चङी तरह ॿधिजे थो पियो। हाणे हथ में थोरो सो पाणी खणंदासीं नॉर्मल, छंडो हणी करे इनखे सॼे अटे खे असां ॿधंदासीं। अटो अगरि बराबरि ॻोहियल हूंदो त असांजा लोला जाम बढ़िया ठहंदा आहिनि। अटो नरम थी वेंदो त लोला जेके आहिनि काफ़ी सॉफ्ट ठहंदा आहिनि और मज़ो बि न ईंदो आहे हुन में। त ध्यानु रखिणो आहे अटो ॻोहिण महिल कुझु ॻाल्हियुनि जो, जीअं चाशनी बराबरि हुजे, असांजी तेल जी क्वांटिटी बराबरि हुजे। असांजो अटो तयार थी वियो आहे। हाणे सभिनी खां पहिरियों हिन अटे मां ठाहिबियूं आहिनि अखड़ियूं, जिन जी पूॼा थींदी आहे। थधिड़ीअ जी मेन पूॼा में इहे अखड़ियुनि जो इस्तेमालु थींदो आहे। इहे 7 अखड़ियूं ठाहिबियूं आहिनि। इहा पूॼा कीअं कजे जीअं त मां ॿुधायोमांव, मां डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक विधी थी मांव, ज़रूरु ॾिसिजो। अखड़ियूं ठाहिण खां पोइ बाक़ी जेको अटो बचंदो हाणे उन मां असां ठाहींदासीं लोला। त हिकु पोर्शन खणंदासीं। अटे जी क्वांटिटी जेका आहे फुल्के खां वधीक खणबी आहे, जीअं असां कोकी में खणंदा आहियूं। चङी तरह दॿाए करे हीअ चाणी ठाहींदासीं और हिनखे असांखे वेलणो आहे बिल्कुलु धीरे धीरे, जीअं इहो फाटे न, छाकाणि त इहो अटो काफ़ी ड्राई हूंदो आहे। इन खां पोइ फोक जो इस्तेमालु करे असां हिन में होल्स कंदासीं। होल्स करण सां इहो पचाइण महिल चङी तरह सिझंदो और अंदरि कचो न रहंदो। वेलण महिल कॾहिं कॾहिं क्रैक्स अची वेंदा आहिनि, त हिन तरह सां प्रेस करे असांखे हिनखे वरी वेलणो आहे। सभिनी लोलनि ते फोक सां प्रिक करणो आहे, यानी होल्स करणा आहिनि, जीअं इहो चङी तरह सिझे। पचाइण महिल बिल्कुलु नंढी गैस ते रखिणो आहे और बिल्कुलु धीरे बाहि ते यानी सिम ते रखिणो आहे। नंढो बर्नल और सिम ते पहिरियों ईअं ई पचाईंदासीं, उन खां पोइ तेल विझी करे इनखे वरी असां सेकींदासीं चङी तरह। धीरे बाहि ते सिझाइण सां इहो चङी तरह पचजंदो, न त अंदरि कचो रहंदो, छाकाणि त इहो लोलो जेको आहे फुल्के खां मोटो हूंदो आहे। त चङी तरह सिझे त इन जे लाइ बाहि खे बिल्कुलु धीरे रखिणो आहे। हिकु लोले खे पचण में 10 खां 12 मिंट लॻंदा आहिनि। पलटाईंदे चङी तरह सुनहरी कलर थिए जेसिताईं हिनखे पचाइणो आहे। इहो गर्मा गर्म लोलो असांजो तयारु थी वियो आहे। थधिड़ीअ ते असां हिकु राति पहिरियों इहे पचाए रखंदा आहियूं। इहे असांजा लोला तयारु थी विया आहिनि, जेके ॾाढा बुरकणा और टेस्टी ठहिया आहिनि। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। थधिड़ीअ जी कथा अखड़ी पूॼन कीअं करणो आहे उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु ॾिसिजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।